नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में कोरोना के केसिस में वाध सबब असिस्टेंट कमिश्नर श्री निसार शाह के SOPs ते अमल कराइण याद अची वियो। एक साइड दुकान बंद कराईंदो वियो त ॿिए पासे दुकान खुलियल रहिया। AC कार खां हेठि लहण भी मुनासिब न सम्झियो। पाण सां गॾु आयल अमले खे हुकुम कंदो रहियो। पंहिंजे मनपसंद माण्हुनि जा दुकान खुलियल रहिया, जॾहिं त सिर्फ़ 2 दुकान सील करे छॾिया आहिनि, जंहिंमें हिकु जनरल स्टोर ऐं हिकु मिठाई जो दुकान सील कयो वियो। अवामी न्यूज़ जे टीम मौक़िफ़ वठण जी कोशिश कई त AC मौक़िफ़ ॾियण खां इनकार करे छॾियो। रुगो कार में AC जी थधी हवा जो वेही मज़ो पे वरितो, जॾहिं त ॿियो अमलो ऐं पुलिस एहलकार दुकान बंद करण जूं वार्निंगूं ॾींदा रहिया। जॾहिं त खिपरो शहर में शाम जो 7 बजे खां पोइ समूरो कारोबार जुज़वी तौर ते खुलियल रहे थो। इंतज़ामिया रुगो फॉर्मेलिटी जे तौर ते हरकत में आई है। यादि रहे त खिपरो में कोरोना जा 27 केस ज़ाहिर थियल आहिनि। अहिड़ो अमल अगरि रहियो त कोरोना वायरस फैलजण जो ख़दशो वधी सघे थो। जॾहिं त हिन खां अॻु खिपरो में कोरोना जा 37 केस ज़ाहिर थियल हुआ, जंहिंखे सिहत खाते पारां 37 मरीज़नि खे सिहतयाब करार ॾेई छॾियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।